डेरा इस्माइल खान में हथियारबंदनि जी फायरिंग में ANP सिटी मेयर जो उम्मीदवार कतल थी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त उमर ख़िताब शिरानी खे घर ॿाहिरां फायरिंग जो निशानो बणायो वियो। पुलिस मूजिब उमर ख़िताब शिरानी ANP जो ज़िले सदर हो। हवा के नाज़रीन अहम ख़बर ॾींदा हलूं पिया त डेरा इस्माइल खान में हथियारबंदनि जी फायरिंग में ANP सिटी मेयर जो उम्मीदवार कतल थी वियो आहे। नाज़रीन अवां खे ॿुधाईंदा हलूं पुलिस जो चवणु आहे त उमर ख़िताब शिरानी खे घर ॿाहिरां फायरिंग जो निशानो बणायो वियो। पुलिस मूजिब उमर ख़िताब शिरानी ANP जो ज़िले सदर हो। नाज़रीन अवां खे ॾुखोईंदड़ ख़बर ॾींदा हलूं त डेरा इस्माइल खान में हथियारबंदनि जी फायरिंग में ANP सिटी मेयर जो उम्मीदवार कतल थी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त उमर ख़िताब शिरानी खे घर ॿाहिरां फायरिंग जो निशानो बणायो वियो। पुलिस मूजिब उमर ख़िताब शिरानी ANP जो ज़िले सदर हो। नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं पिया त डेरा इस्माइल खान में हथियारबंदनि जी फायरिंग में ANP सिटी मेयर जो उम्मीदवार कतल थी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त उमर ख़िताब शिरानी खे घर ॿाहिरां फायरिंग जो निशानो बणायो वियो। पुलिस मूजिब उमर ख़िताब शिरानी ANP जो ज़िले सदर हो। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर ॾुखोईंदड़ ख़बर ॾींदा हलूं पिया डेरा इस्माइल खान में हथियारबंदनि जी फायरिंग में ANP सिटी मेयर जो उम्मीदवार कतल थी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त उमर ख़िताब शिरानी खे घर ॿाहिरां फायरिंग जो निशानो बणायो वियो। पुलिस मूजिब उमर ख़िताब शिरानी ANP जो ज़िले सदर हो। हवा के नाज़रीन अफ़सोसनाक ख़बर ॾियो विया ॾुखोईंदड़ ख़बर आहे डेरा इस्माइल खान खां हथियारबंदनि जी फायरिंग में ANP सिटी मेयर जो उम्मीदवार कतल थी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त उमर ख़िताब शिरानी खे घर ॿाहिरां फायरिंग जो निशानो बणायो वियो। पुलिस मूजिब उमर ख़िताब शिरानी ANP जो ज़िले सदर हो। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाही ॾींदा हलूं डेरा इस्माइल खान में हथियारबंदनि जी फायरिंग में ANP सिटी मेयर जो उम्मीदवार कतल थी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त उमर ख़िताब शिरानी खे घर ॿाहिरां फायरिंग जो निशानो बणायो वियो। पुलिस मूजिब उमर ख़िताब शिरानी ANP जो ज़िले सदर हो। डेरा इस्माइल खान में हथियारबंदनि जी फायरिंग में ANP सिटी मेयर जो उम्मीदवार कतल थी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त उमर ख़िताब शिरानी खे घर ॿाहिरां फायरिंग जो निशानो बणायो वियो। डेरा इस्माइल खान में हथियारबंदनि जी फायरिंग में ANP सिटी मेयर जो उम्मीदवार कतल थी वियो आहे।